जेकी असांजी नेक्स्ट कंटेस्टेंट ॿी कंटेस्टेंट अची रही आहे सा बि लेडी कंटेस्टेंट आहे उन जो नालो आहे कंचन निहलानी अहमदनगर मां ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत था कयूं कंचन निहलानी। जय झूलेलाल। अॼु मां तव्हांजे साम्हूं जेको कैरेक्टर पेश थी करण वञा उहो आहे मुंहिंजी ससु। मुंहिंजी ससु मुंहिंजो अभिमान। मुंहिंजी ससु मुंहिंजी ज़िंदगीअ जो अहिड़ो कैरेक्टर आहे जंहिंखे मां सभिनी सां वधीक ऑब्ज़र्व कयो आहे। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, मुंहिंजी ससु टीवीअ जे अॻियां सुॾका भरे भरे करे रोए पई। मां ॾिसी करे हैरान। मां चयो छा थियो मम्मी, रो छो था? वरी त दादा तव्हांखे कुझु कान चयो? हे छा चवंदा मूंखे? त पोइ छा थियो मम्मी, आख़िर ॿुधायो त सही। हे ॾिस न कीअं चंडो मारेसि तो मुंहिंजी ज़ाल खे। निभागा चंड्रा कीड़ा पवंदई कीड़ा, नरक में भी जगह न मिलंदई तोखे, ॾिसजां। पर मम्मी इहो सभु त नाटक आहे न। हा पर ईअं को मारींदो आहे छा को पंहिंजी ज़ाल खे जीअं इहो तो मारेसि? चंडा निभागा कीड़ा पवंदई, कमीना गण गण घणा अथई गण, बेशर्मा पाप पवंदई पाप। ताड़ियूं वॼायो। इहो थियो। हुन खां पोइ 4 ॾींहंनि खां पोइ वरी जो ॾिसां त साम्हूं टीवी पई हले जंहिंमें हाणे हुन ई मुड़ुस खे हुन जी ज़ाल वेलण सां कुटे पई। इहो ॾिसी करे मुंहिंजी ससु जोर जोर सां खिले पई, उहो बि टहको ॾेई ॾेई करे। मां ॾिसी करे वरी हैरान। एतिरे में मम्मीअ चयईं अच कंचन अच झटि अच, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। मां चयो छा थियो मम्मी, अहिड़ा कहिड़ा ख़ुशि लॻा पिया आहियो, अहिड़ी कहिड़ी लाटरी खुली वई अथव? चयईं हिन अच, तोखे चवंदी मैं न त भॻवानु पुॼंदसीं न असां। ॾिस हाणे पुॼेसि थो न भॻवानु। निभागा निभागा पराई ॼाईअ खे सताए वेठो आईंसि न, हाणे भुक्त भुक्त ई अथई भुक्त। इहा अथव मुंहिंजी ससु जेका नाटक में बि पराई ॼाईअ खे दुखी न ॾिसी सघे। तॾहिं त चवांव थी मुंहिंजी ससु मुंहिंजो अभिमान। हिन खां पोइ हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, मां पंहिंजी ससु सां गॾु वञा पई बाज़ारि त अधु रस्ते ते ई असांखे मुंहिंजी चाची गॾिजी जेका अमरीकन में रहंदी आहे, अमरीका में, उहा गॾिजी त ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में उहा मुंहिंजी ससु खे चएसि थी त दुनिया में जेतिरा बि आविष्कार थिया आहिनि उहे असीं अमरीकन ई त कया आहिनि, तव्हां हिंदुस्तान वारनि कयो छा आहे? एतिरे में मुंहिंजी मम्मीअ बि जवाबु ॾिनई, चई अहिड़ा कहिड़ा आविष्कार कया अथव भई तव्हां अमरीकन, ॿुधाए त सही। त चाचीअ चयईं असीं अमरीकन एॾी मशीन ठाही आहे जो हितां गोभीअ जो गुल विझ त हितां भाॼी तयारु। इहा ॿुधी करे मां त भई वाइड़ी थी वियमि। पर हुन खां पोइ जेको जवाबु मुंहिंजी ससु ॾिनई, मां त भई ॿुधी करे डरी पियमि। मुंहिंजो त दिलि भई गार्डन गार्डन थी पियो। तव्हां ॿुधणु चाहींदा उहो जवाबु? त मुंहिंजी ससु चयईं इहो कहिड़ो आविष्कार कयो अथव? हिन खां अॻियां जो आविष्कार त मुंहिंजी मुंबई वारनि कयो आहे। असांजे मुंबई वारनि अहिड़ी मशीन ठाही आहे, अहिड़ी मशीन ठाही आहे जो हितां गोभीअ जो गुल विझ त हितां भाॼी तयारु, ऐं भाॼी अगरि सम्झ में नथी अचेव त हितां भाॼी विझ वरी हितां गोभीअ जो गुल वरी तयारु। ऐं इहा ॿुधी करे जेका मुंहिंजी उहा अमरीकन चाची हुअव न,
उहा आया ताईं बेहोश पई अथव। त इहा अथव मुंहिंजी ससु जेका पंहिंजे मुल्क जे नाले बि तिर ॻाल्हि न ॿुधी सघेव। तॾहिं त चवांव थी मुंहिंजी ससु मुंहिंजो अभिमान। अॻु जी इहे 4 लाइनूं मां पंहिंजी सस खे ऐं हिते वेठल सभिनी प्यारियुनि ससुनि खे समर्पित थी करणु चाहियां कि केरु थो चए कि हिकु नुंहुं धीअ नथी थी सघे, केरु थो चए कि हिकु नुंहुं धीअ नथी थी सघे, ऐं केरु थो चए कि हिकु ससु मां नथी थी सघे। मां ॾिठो आहे मां जो प्यारु पंहिंजी सस जी अखियुनि में। थैंक यू सो मच।